अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। तारीख़ जा वर्क वरायूं था। 34 साल अॻु शाह बंदर में पेश आयल वाक़े जो ज़िक्र करियूं था ऐं शाह बंदर जे शहीदनि खे भेटा पेश कयूं था। नामियारो लेखक ज़ुल्फ़कार क़ादरी लिखे थो, हर साल जीअं 9 मई जी तारीख़ अची ऐं ख़ामोशी सां गुज़री वञे थी, हाणे त शाह बंदर जो अंदूनाक सान्हो कंहिंखे यादि बि नथो रहे त 9 मई 1992 ते शाह बंदर जे समुंड किनारे ते इनक़लाब जे उसीड़ में जानियूं ॾींदड़ उन्हनि बेगोरो कफ़न नौजवाननि मथां छा गुज़री। इनक़लाब ऐं आज़ादी जे नारे जो बि हिकु अजीब नशो आहे। ही को टंडे मोहम्मद ख़ान जे ठरे वुडका ब्लैक लेबल शीवाज़ रीगल चैम्पियन या असांजे बुबकनि वारी सिंधी भंग जो नशो न आहे। इनक़लाब ऐं आज़ादी जो नशो बि हीरोन ऐं आइस जे नशे जीअं आहे। जे उहो नशो वापरायो त बि ज़िंदगी दाव ते लॻल ऐं जे उहो छॾियो त बि उन जी ॿाड़ ऐं खुमारनि में अधु चरिया लॻा वरितो। जेल में क़ैद दौरान मूंखां सेंट्रल जेल सखर जे उन हीरोनी क़ैदी जो जुमिलो अॼु बि नाहे विसरियो, जेको हीरोइन पीअण जे चकर में पंहिंजे भाउ पारां मना करण ते खेसि क़तल करे जेल पहुतो हो ऐं पोइ पछताव में सभु कुझु वञाइण बाद चवंदो हो, साईं जिन हीरोइन खपाई उहे बंगलनि जा मालिक बणिजी विया ऐं वरी असां पारां जिन हीरोइन पीती उन्हनि पंहिंजा ॿई जहान वञाए छॾिया। शागिर्दी वारे दौर में जॾहिं असां पारां नौजवान इनक़लाब जे सैर खां मुतासिर थियल जग मशहूरु रूसी अदीब ऐं नावल निगार मैक्सिम गोर्की जे नावल माउ खां अलावा ॻाढ़ो लालटीन होचीमन जी आत्म कहाणी ची गवेरिया जी डायरी मूसा से मार्क्स तक दुनिया में तहज़ीब का इर्तिका खां अलावा रूस चीन वियतनाम क्यूबा एंगोला ऐं दुनिया जे ॿियनि मुख़्तलिफ़ मुल्कनि अंदरि आयल इनक़लाबनि ऐं आज़ादी जे तहरीकनि बाबति लिखियल किताब पढ़ी ईअं महसूसु कंदा हुआसीं त जो हिते बि को मार्क्स लेनिन माओज़ेतुंग होचीमन फिडेल कास्त्रो ची गवेरिया जनम पियो वठे। पोइ असां हूंदा हुआसीं ऐं असां मथां हीरोन जे नशे जहिड़ो इनक़लाब जो नशो हूंदो हो। असां उन ईंदड़ इनक़लाब ऐं आज़ादी जे नशे वारे खुमार में एतिरो त गुम हूंदा हुआसीं जो असांजे केतिरनि दोस्तनि त रूसी कामरेडनि जे नाले खां मुतासिर थी पंहिंजनि ऐं पंहिंजे दोस्तनि जे नाले पुठियां अखर फे ईअं जोड़े छॾियो जीअं अॼोके दौर में पुराणनि गाननि खे रीमिक्स करे पेश कयो थो वञे। पोइ क़ादरी मां क़ादरूफ़ ऐं शबीर मां शबीरूफ़ बणिजी वियासीं। इनक़लाबी तहरीकनि बाबति लिखियल किताबनि जा उहे सुफ़ा जेके उन राह ते हलंदड़नि मथां थींदड़ तशदुद तकलीफ़ुनि पीड़ा ऐं रियासती इदारनि पारां थींदड़ तशदुद बाबति हूंदा हुआ, से पढ़ण सां मज़ाहमती सोच ऐं हौसले खे तक़वियत मिलंदी हुई। अहिड़े ई इनक़लाबी सोच ऐं राह जे नौजवान मुसाफ़िरनि खे 9 मई 1992 ते मारे संदन लाश शाह बंदर जे समुंड किनारे फिटा कया विया। 9 मई 1992 ते मुर्तज़ा मरणाणी, रज़ा, मोहम्मद अली भुट्टो, नवाज़ लाखो, अहमद अली सुमरो, यूसुफ कलो, मज़हर, इक़बाल भट्टी जा बेगोरो कफ़न लाश उन इनक़लाब ऐं आज़ादी जे उसीड़े में समुंड किनारे पिया रहिया। जॾहिं त 14 नौजवाननि हसन राजड़, बगन ख़ासकेली, मक़सूद बुले, गुलाब माछी, नज़ीर लगारी, रफ़ीक सुमरे, रहमतुल्लाह मल्क, सदरुद्दीन खुआरो, पीर बख्श पंवर, सदरुद्दीन सोलंगी, ख़ान मुहम्मद मेमण, मेहार ख़ासकेली, अली नवाज़ मेमण ऐं प्रेम कुमार खे ज़िंदा गिरफ़्तार करे टार्चर सेलनि में मोकिलियो वियो। FIR में मीर मुर्तज़ा भुट्टो खे उन केस जो मास्टर माइंड करार ॾिनो वियो। दरअसल उहो वाक़ियो 9 मई 1992 ते पेश आयो हो, जॾहिं खुलियल समुंड में पाकिस्तानी हदनि खां 250 नाटिकल मैल परे पाकिस्तान नेवी जी स्पेशल टास्क फोर्स जे कमांडोज़ हिकु होड़े खे रोकण जी कोशिशि कई ऐं लांच वार्निंग बावजूदि न बीठी त नेवल टास्क फोर्स मदद लाइ हेलीकॉप्टर खे तलब कयो ऐं लांच ते फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में 7 नौजवान मारिजी विया ऐं 14 नौजवान ज़िंदा पकड़िया विया। 2 ॾींहंनि ताईं नौजवाननि जा लाश शाह बंदर समुंड किनारे पिया रहिया। आख़िर 11 मई ते
नेवल टास्क फोर्स वारनि लाॼियूं थाणे जे SHO खे तलब करे सरकार जी फ़रियाद में FIR दर्ज कराई। उन बाद कराची मां हेलीकॉप्टर ते साफ़ियुनि जी हिकु टीम घुराए नेवल टास्क फोर्स जे लेफ्टिनेंट कमांडर सईद अख्तर भट्टी मीडिया वारनि खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त नेवी जी स्पेशल टास्क फोर्स जा कमांडोज़ गश्त ते हुआ त खेनि हिकु लांच नज़र आई। टास्क फोर्स वारनि खेनि बीहण जो चयो, लेकिन हुननि फ़रार थियण जी कोशिशि कई। जवाबी तौरु उन्हनि मथां फायरिंग कई वई, जंहिंमें अल ज़ुल्फ़कार जा 7 दहशतगर्द मारिजी विया ऐं 14 गिरफ़्तार कया विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि वटां हथियार, मुख़्तलिफ़ ख़त, दस्तावेज़ ऐं वॾे पैमाने ते सोन ऐं पाकिस्तानी करंसी हथ आई आहे। गिरफ़्तार थियलनि जो तालुक़ु अल ज़ुल्फ़कार सां आहे ऐं हू हिकु पाड़ेसरी मुल्क में तरबियत हासिलु कंदा रहिया आहिनि। हाणे बि हू तरबियत ख़ातिर उन पाड़ेसरी मुल्क वञी रहिया हुआ। साफ़ियुनि खे सिर्फ़ु ब्रीफिंग ॾेई वापसि कराची आंदो वियो। ॿिए तरफ़ 3 ॾींहंनि खां समुंड किनारे पियल नौजवान जे लाशनि खे प्लास्टिक में वेढ़े कराची ईदी जे मुर्दा खाने मुंतक़िल कयो वियो। उन वाक़िए नेवल टास्क फोर्स जी प्रेस कॉन्फ्रेंस जे जवाब में मीर मुर्तज़ा भुट्टो जे हामी सपाफ वर्किंग कमेटी बयानु जारी कयो त उन्हनि सभिनी नौजवाननि खे घरां खंभे गुम करे मारियो वियो आहे। उन्हनि नौजवाननि जो कंहिं बि दहशतगर्दी या दहशतगर्द तनज़ीम सां को वास्तो न आहे। असां वटि इनक़लाब ऐं धरती जी आज़ादी जी आस में कई नौजवान पंहिंजे जाननि जा नज़राना ॾींदा रहिया आहिनि। असां वटि आलमियो इहो आहे त लीडर त पंहिंजी जान बचाए वञनि था, पर अहिड़ियुनि ख़्वाबनुमा तहरीकनि जो खाज अक्सर उहे कारकुनी बणिजंदा आहिनि। उन वाक़े जे 1.5 साल बाद नवंबर 1993 में उन मुबीना तनज़ीम अल ज़ुल्फ़कार जो सरबराह मीर मुर्तज़ा भुट्टो वापसि वतन पहुतो। जेतोणीकि हू अल ज़ुल्फ़कार जे हथियारबंद जदोजहद खे ख़ुदा हाफ़िज़ चई जमहूरी सियासी जदोजहद जो हिसो बणिजण वास्ते वतन वापसि वरियो हो। वज़ीर अज़म जे भाउ हुअण बावजूदि मीर मुर्तज़ा भुट्टो करप्ट निज़ाम जो हिसो न बणियो, पर मीर मुर्तज़ा भुट्टो जे माज़ी वारे हथियारबंद जदोजहद संस ॾोह बणिजी चुकी हुई ऐं आख़िर 20 सेप्टेम्बर 1996 ते मीर मुर्तज़ा भुट्टो पंहिंजी वज़ीर अज़म भेण जी सरकार में पंहिंजे घर 70 क्लिफ्टन कराची वटि शहीद कयो वियो। मीर मुर्तज़ा भुट्टो जे नाले ऐं आज़ाद सिंध जे नाले में सियासत जो दुकान खोले कई जोधा जुवान लग्ज़री गाॾियुनि ऐं बंगलनि जा मालिक बणिजी विया, जॾहिं त सिंधु देश ऐं मीर मुर्तज़ा जे सचे आशिक़नि पंहिंजूं जानियूं टोड़ी फाटक, शाह बंदर, बाखोड़ो मोरी ऐं रियासती इदारनि जी अज़ियत गाहनि में घोरे छॾियूं। बाक़ी वरी जिन सिंध जी आज़ादी वारी तहरीक ऐं अल ज़ुल्फ़कार मीर मुर्तज़ा जे नाले खे हिरोण जियां खपायो, उहे टेकिजी विया। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक ज़ुल्फ़कार क़ादरी जो लेख। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अव्हां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।